ग़ुलाम हुसैन खलीफ़ो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया अॻियां धाईंदे चयो त मूं मंशियात जे कारोबार खां तौबा कई। हाणे हक़ हलाल जी रोज़ी करे मज़दूरी करे पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र कंदुसि। मुंहिंजो पुटु माज़ूर आहे। आऊं हलिफ़िया कसम खणी ता हयात हिन मंशियात जो कारोबार करण तां हथु खंयो। मूंखे हिकु चांस ॾिनी वञे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त आऊं हक़ हलाल रोज़ी करे महिनत मज़दूरी करे पंहिंजे माज़ूर बच्चे ऐं फैमिली खे हलाल कमाई खारायां। मंशियात जी कमाई में मूं काफ़ी लोरियो आहे। SSP सुजावल, DI हैदराबाद, IG सिंध आला अख़्तियारनि खे हथ अपील थो करियां त ज़ाहे ख़ुदा मुंहिंजे बच्चनि ते रहम करियो। मुंहिंजे मथां समूरो केस ख़तमु करे मूंखे हिकु चांस ॾिनी वञे। बाबा आऊं हथ ॿधे जेको तो इतबार ॾियां थो, मंशियात जो धंधो मुकमल ख़तमु करियां थो। नंढड़ा मुंहिंजा बचा आहिनि, अॻो पुलिस करायो, कंहिं बि करायो, मंसलियूं वठी मुंहिंजा नुक़सानु कयो। आऊं ग़रीब मिसकिन माण्हू हाणे पंहिंजो हक़ हलाल जी रोज़ी करियां थो। महिरबानी करे मुंहिंजी जान छॾीनि, मुंहिंजो अॻिते को नुक़सानु न कनि, कूड़ियूं एफआरूं न कनि। अॻु में मूं ते दहशतगर्दी जी हो कूड़ियूं एफआरूं करे मूंखे रोड़ाऊं, तबाह कयूं, दोहरी कमु कराऊं। हाणे 5 रुपया सभु वठी मुंहिंजो एॾो नुक़सानु कयूं, सॻो ॾींहुं आऊं दरबदर परेशान आहियां। हिकिड़ो जॾो पुटु आहे मुंहिंजो, आऊं मजबूर आहियां। हाणे तव्हां ॾिसी सघो था, हीअ टंग कठी पई आहे। जिते चवनि उते इतबार ॾियण लाइ तयारु आहियां। आऊं ज़िंदगी हाणे इहो कमु न कंदुसि। मुंहिंजी महिरबानी करे जान छॾीनि। बाक़ी कूड़ो केस आहे या सचो आहे, जेको बि दाख़िल कयूं आहे त जीअं ज़मानत करायां थो, मोहलत ॾिनी मूंखे कुझु। बसि एतिरी हथ ॿधी मुंहिंजी अपील आहे सरकार। ठीकु आहे। आऊं हथ ॿधी जेको तो कसम खणां थो, जंहिं बि शइ जो चवनि, क़ुर जो चवनि, दरगाह जो चवनि, मस्जिद जो चवनि, त बाबा आऊं ज़िंदगी हाणे इहो कमु न कंदुसि। महिरबानी करे ख़ुदा राहे मुंहिंजी जान छॾीनि।